अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो ॾिस रहे हो BTV न्यूज़। नाज़रीन, अहम ख़बर ताईं पहुचायूं पिया। झंडोमरी खां जिते चेयरमैन यूसी झंडोमरी रईस मीर हसन मरी जे मान में झंडोमरी जे दुकानदारनि पारां अचाणो ॾिनो वियो आहे। तफ़सील मूजिबि चेयरमैन यूसी झंडोमरी रईस मीर हसन मरी जे मान में झंडोमरी शहर जे दुकानदारनि इब्राहिम थरे, राणो मेंगवाड़, अनवर थरी ऐं जादू थरी पारां अचाणो ॾिनो वियो आहे। चेयरमैन यूसी झंडोमरी रईस मीर हसन मरी जे आमद ते गुलाब जे गुलनि जी वर्खा करे संदसि शानदार मानाइतो अजान करे वियो आहे ऐं खेसि गुलनि जा हार बि पाराए सिंध जी सक़ाफ़त रंगी ऐं अजरकनि जा बि तोहफ़ा पेश कया विया आहिनि। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे चेयरमैन यूसी झंडोमरी रईस मीर हसन मरी चयो त असां बिना कंहिं ज़ात पात, क़ौमियत, ज़बान ऐं रंग नस्ल जे अवाम जी ख़िदमत कई आहे। झंडोमरी जे माण्हुनि सां असांजा पुराणा लगापा आहिनि। असां साणनि हर दुख सुख में गॾु हूंदा आहियूं ऐं उहे बि असांखे मोहबत ॾींदा आहिनि। उन मौक़े ते आयल मुअज़्ज़िज़िन महिमाननि रईस मुबशिर मरी, एडवोकेट रईस नज़ीर मरी, रईस शाहनवाज़ मरी, डॉक्टर मोहम्मद यूसुफ जट, रईस लाल खान शामिल हुआ। तक़रीब में सियासी समाजी धुरनि बि समेत ॿियनि शहरनि में वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरुनि खे नाज़रीन ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल BTV न्यूज़। हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ BTV न्यूज़।